अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो कल्याण न्यूज़ टीवी। हिकु नज़र हिन वक़्त जी मक़ामी ख़बरुनि ते। मेयर हैदराबाद ऐं ॿियनि जी गजल कोशिशुनि सां वासा मुलाज़िमनि ऐं रिटायर्ड पेंशनर खे 2 महीननि जी फौरी अदायगी जा हुकुम जारी। हैदराबाद वाटर एंड सेवरेज कॉर्पोरेशन जे CEO तुफ़ैल अहमद अबड़ो चयो आहे त मेयर हैदराबाद काशिफ अली शोरो इंतज़ामिया जी गजल कोशिशुनि सां वासा मुलाज़िमनि ऐं रिटायर्ड पेंशनर खे ॿिनि पघारनि ऐं पेंशन जी फौरी अदायगी जा हुकुम जारी कया विया आहिनि। तुफ़ैल अबड़ो मूजिबि लाॻापियल चेकनि ते सहियूं करे रक़म मुलाज़िमनि जे अकाउंट्स में मुंतक़िल करण जूं हिदायतूं ॾिनियूं वियूं आहिनि। इंचो ते इदारे जे माली बहिरान जो मुस्तक़िल हल लाइ सिंध हुकूमत सां राब्ता जारी आहिनि, जॾहिं त वाटर ऐं सेवरेज टैक्सनि जी वसूली तेज़ करे इदारे खे माली तौर ते ख़ुदकफ़ील बणाइण लाइ पिणु क़दम खंया पिया वञनि। सिंध एक्शन कमेटी जो मरकज़ी वफ़द कासिमाबाद में पलेजो हाउस पहुची अवामी तहरीक जे क़यादत सां मुलाक़ात कई, जिते 22 अगस्त ते हैदराबाद में ॾिठल वहदत सिंध मार्च में शिरकत जी बाज़ाब्ता दावत ॾिनी वई। वफ़द में सिंध यूनाइटेड पार्टी जे क़ाइम मक़ाम सदर रोशन बोड़ो, जस्किम जे आसिफ बालादी, मंसूर शाह, डॉक्टर बदर चंदा शामिल हुआ। मुलाक़ात दौरान अॻवाननि चयो त सिंध जी वहदत ख़िलाफ़ कंहिं बि क़दम खे क़बूल न कयो वेंदो, जॾहिं त अवामी तहरीक जे अॻवाननि मार्च में भरपूर शिरकत के हवाले से ख्यालनि जी ॾे वठि पिणु कई। हैदराबाद में सिंध पब्लिक सर्विस कमीशन खिलाफ़ मुबैना मेरिट जी लताड़ ऐं पंहिंजा नवाज़ी खिलाफ़ एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़ अलामा दाऊद कोटा लाइब्रेरी खां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी ऑफिस ताईं रैली कढी मेरिट जो जनाज़ो कढे अलामती एहतजाज कयो। रैली में मुज़ाहिरीन कुलनि ते अलामती जनाज़ो ऐं हथनि में प्ले कार्ड खणी नारेबाज़ी कई। एहतजाज जी अॻवानी ज़ैनुल्ला मस्तोई, सिकीलदो चांडियो, वजात हिंगोरजो ऐं ॿियनि कई। एहतजाज कंदड़ मुतालबो कयो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट ऐं शफ़ाफ़ियत खे यकीनी बणायो वञे। ॿी सूरत में एहतजाजी कैंप मुतालबनि जी मनता ताईं जारी रखण जो ऐलान कयो वियो। हैदराबाद पुलिस सिविल अस्पताल मां मुबैना तौर दवाऊं चोरी करे मुख़्तलिफ़ मेडिकल स्टोरनि ते विकिरो कंदड़ गिरोह ख़िलाफ़ कार्रवाई कंदे 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वॾी मिक़दार में दवाऊं हथ करे वरितियूं आहिनि। मार्केट थाणे जी पुलिस सिविल अस्पताल जे दवाउनि वारे स्टोर भरिसां कार्रवाई कंदे आज़ान कुरैशी, एहसन खान कुरैशी ऐं जमशेद अली ख़ासकली खे गिरफ़्तार कयो। पुलिस मूजिबि शुरूआती जांच दौरान जवाबदारनि ऐं ॿियनि साथियुनि सां गॾिजी दवाऊं चोरी करे विकिरो करण जो इंकशाफ कयो आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वधीक जांच शुरू कई वई आहे, जॾहिं त ॿियनि नामज़द जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाइयूं पिणु जारी आहिनि। बदीन में 24 अगस्त खां शुरू थियल पोलियो बूस्टर डोज़ मुहिम जा समूरा इंतज़ाम मुकमल कया विया। ज़िले जे 10 यूनियन काउंसिलनि में 4 महीननि खां 10 सालनि ताईं जे 1,07,000 ॿारनि खे जेट इंजेक्टर ज़रिए पोलियो बूस्टर डोज़ ॾिनी वेंदी। डिप्टी कमिश्नर बदीन यासिर भट्टी जी सदारत हेठि थियल इजलास में मुहिम जे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो। DC चयो त पोलियो हिकु ख़तरनाक बीमारी आहे, तंहिं करे वालिदैन हर मुहिम दौरान पंहिंजे ॿारनि खे पोलियो खां बचाव जी वैक्सीन ज़रूर कराइनि। लाॻापियल ऑफिसरनि ऐं पोलियो टीमुनि खे हिदायत कई त हर अहल ॿार ताईं रसाई यकीनी बणाई वञे। मुहिम लाइ 205 स्किल पर्सन, 108 टीमूं ऐं 6 फिक्स साइंस मुक़ररु कया विया आहिनि।